नाज़रीन आम ख़बर अवां पहुचाईंदासीं। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो सेक्रेटरी नज़ीर कुरैशी नेब जे रेडार ते अची वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। नेब सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे सेक्रेटरी नज़ीर कुरैशी ऐं संदसि घरभातुनि ख़िलाफ़ अरबे रुपयनि जे असासनि जी जांच शुरू करे छॾी आहे। आम ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। अवां खे ॿुधायूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो सेक्रेटरी नज़ीर कुरैशी नेब जे रेडार ते अची वियो आहे। नेब सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे सेक्रेटरी नज़ीर कुरैशी ऐं संदसि घरभातुनि ख़िलाफ़ अरबे रुपयनि जे असासनि जी जांच शुरू करे छॾी आहे। अब्दुल रसूल चांडियो टेलीफोन लाइन ते असां सां गॾु मौजूद आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कयो था। अब्दुल रसूल चांडियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? असांखे आगाह कजो। नेशनल अकाउंटेबल ब्यूरो जेको आहे उहा सेक्रेटरी नज़ीर कुरैशी ख़िलाफ़ जांच शुरू कई आहे। या बिल्कुल सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे सेक्रेटरी नज़ीर कुरैशी खिलाफ़ नेब तरफ़ां जांच शुरू करे छॾी आहे। जॾहिं त उन मथां इल्ज़ाम आहे त हुन गैर क़ानूनी तरीक़े सां पंहिंजे घर भातियुनि खे नौकरियूं ॾियारण ऐं अरबे रुपयनि जा जेके असास आहिनि उहे ठाहिण खिलाफ़ नेब आहे मुकमल तौर ते जांच शुरू करे छॾी आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंतिहाई अहम ज़रिए हुन मालूम थियो आहे त नज़ीर कुरैशी रेवेन्यू खातो में क्लार्क हो ऐं गैर क़ानूनी तरक़ियुनि ज़रिए 19 ग्रेड में पिणु हुन तरक़ी हासिल कई, जंहिंखां पोइ हुन अरबे रुपयनि जा असासा ठाहिण सां गॾु घर भातियुनि खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन तहत गैर क़ानूनी तरीक़े सां नौकरियूं ॾियारियूं आहिनि। जॾहिं त इंतिहाई अहम ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त सेक्रेटरी सिंध पब्लिक सर्विस कमीशन नज़ीर कुरैशी पंहिंजी धीउ फिज़ा नज़ीर कुरैशी खे डेंटल सर्जन, जॾहिं त पंहिंजे पुट बिलाल नज़ीर कुरैशी खे DSP ऐं जॾहिं त हुन पंहिंजी धीउ राबिया नज़ीर कुरैशी खे सिहत खाते में वोमेन मेडिकल ऑफिसर जूं जेके नौकरियूं आहिनि उहे गैर क़ानूनी तरीक़े सां सिंध पब्लिक सर्विस कमीशन तहत ॾियारियूं आहिनि। जॾहिं त नेब तरफ़ां मुख़्तलिफ़ रुखनि खां जेका जांच आहे उहा शुरू करे छॾी आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत बि इन जो नोटिस वरितो आहे। सिंध हुकूमत चीफ सेक्रेटरी जी सरबराही में हिकु GIT जोड़ी आहे जेका मौजूदा सेक्रेटरी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नज़ीर कुरैशी तरफ़ां गैर क़ानूनी तौर बरतन ऐं अरबे रुपयनि जा असासा ठाहिण वारे जे ख़िलाफ़ जांच जेका आहे उहा उन बि शुरू करे छॾी आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंतिहाई अहम ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि इहो मालूम थियो आहे त नज़ीर कुरैशी जेको हिन वक़्तु सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो सेक्रेटरी आहे उनजो जेको सॼो कारोबार आहे उहो आबपाशी खाते जो रिटायर एग्जीक्यूटिव इंजीनियर गुलाम मोहम्मद कुरैशी हलाए रहियो आहे। जॾहिं त उन्हनि मथां इल्ज़ाम आहे त गुलाम मोहम्मद कुरैशी सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मुख़्तलिफ़ जेके सिंध जा नौजवान आहिनि उन्हनि खां अरबे रुपया वठी उन्हनि खे गैर क़ानूनी तरीक़े सां नौकरियूं ॾियारियूं आहिनि। जॾहिं त इहो बि नज़ीर कुरैशी मथां इल्ज़ाम आहे त हुन कराची हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि उन्हनि में पंहिंजे नौकरनि ऐं पंहिंजे घर भातियुनि जे नाले ते अरबे रुपयनि जी प्रॉपर्टीज़ ठाही आहे, जंहिंमें बंगला पेट्रोल पंप्स ऐं मुख़्तलिफ़ जेके कारोबार आहिनि उहे शुरू करे छॾिया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु नेब इस्लामाबाद तरफ़ां सेक्रेटरी सिंध पब्लिक सर्विस कमीशन नज़ीर कुरैशी ख़िलाफ़ जांच जो दाइरो वधायो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ रुखनि खां सिंध हुकूमत तरफ़ां जेका GIT जोड़ी वई आहे उहा बि जांच करे रही आहे। जी ठीकु आहे। अब्दुल रसूल चांडियो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।